आयत करीमा तिलावत कई उन आयत करीमा में अल्लाह जे ज़ात ख़ास ज़िक्र कयो बहराड़ीअ जे माण्हुनि जो। इन करे मां इन आयत करीमा जो सूरह तौबा ग़ालिबन आयत नंबर 99 11 पारे जो पहरो रुकू पूरो तो थे इहा मां आयत करीमा तिलावत कई फ़क़त इन जे लाइ थोड़ो एहसास पैदा थे जिंदगी जो। असां जेके पांजे पाण के समझो ता त असां बहराड़ीअ जा हो, असां सादड़ा हो, असां हिया सच पुछो त अल्लाह जो जेको ख़ास करम बहराड़ीअ जे रहण वारन माण्हुनि ते आ, उन्हनि जी सादगी, उन्हनि जो ज़्यादा शयन खां मुंहिंजा दोस्त दुनिया जे मामलात खां दूर हुजण उन्हनि जे लाइ केतिरो भलो आहे। काश उन्हनि खे इन ॻाल्हि जी सम्झ अचे ऐं अल्लाह जेको उन्हनि खे मौक़ो ॾिनो आहे उहे मौक़े जो सही इस्तेमाल कंदे मुंहिंजे करीम रब जी यादि में शल वक़्तु पंहिंजो गुज़ारे विया। सब का पहिरीं त दिल चवे थी त मां तकरीर पो कयां, पहिरीं दुरूद पाक जे मुतलिक़ नात पढ़ा। पढ़ी दुरूद सलाम चुमी अखे रखा नाम, पढ़ी दुरूद सलाम चुमी अखे रखा नाम मुझा मदीने जा साईं, कॾहिं थो मदीने घुराई। जन दुरूद पढ़ियो आहे उन्हनि खे बि मुबारक जेके दुरूद जे महफ़िल में वेठा आहिनि। पढ़बो ई दुरूद इन करे आहे त यार उहो मौक़ो ॾे त हुज़ूर जे रोज़े अतहर ते आमो साम्हूं जी दुरूद पढ़ा। पढ़ी दुरूद सलाम चुमी अखे रखा नाम मुझा मदीने जा साईं, कॾहिं थो मदीने घुराई। हाय तन जी तसेबी सोरिया वेठो आब अखियुनि मां हारिया वेठो, कया अर्ज़ु थो तमाम, कया अर्ज़ु थो तमाम मुझ पढ़ी दुरूद सलाम मुझा मदीने जा साईं, कॾहिं थो मदीने घुराई। निंड अखियुनि मां वैया उॾामी, अल्लाह अल्लाह ओ शल भारत थई मिठड़ा मदीने जा साईं। हाय निंड अखियुनि मां वैया उॾामी, दरजी दिया अची सुहिणा सलामी, कर को अहिड़ो इंतज़ाम, कर को अहिड़ो इंतज़ाम पढ़ी दुरूद सलाम मुझा मदीने जा साईं, कॾहिं थो मदीने घुराई। हाय सदड़ो सिघो थे को मिठड़ा साईं, सदड़ो सिघो थे को मूंखे मिठड़ा ॾींहं अचने के जल्दी सुठेड़ा, अची पहुचे ही गुलाम। अल्लाह ॾींहुं करे त मदीने हलो।
अची पहुचे हे गुलाम चुमी अखे रखा नाम मुझा मदीने जा साईं कॾहिं थो मदीने घुराई फैज़ जूणे जो सॾड़ा करे थो सिक में सुहेड़ा रोए रड़े थो थिए मदीने में क़याम थिए मदीने में क़याम रखी चुमी अखे रखा नाम मुझा मदीने जा साईं कॾहिं तो मदीने घुराई जेको बि मदीने वेंदो आहे ओड़े पाड़े खां मोकिलाईंदो आहे छो मोकिलाईंदो आहे इहा ॻाल्हि ज़हन में रखो छो त मदीने वञनि घणा पिया पर ख़ुदा करे कंहिं सुहिणे इरादे सां वञनि ईअं न त हिते ग़रीबनि जा हक़ खाई यतीमनि जो रत चूसे पाड़े वारनि वीचारनि खे ईज़ाए पोइ हले थो पुटु मदीने ऐं चवे थो त हाज़ा मिन फज़ल रब्बी ईअं न कर पहिरीं मदीनो हिते पंहिंजे सीने खे मदीनो बना मदीने जे आशिकनि सां मदीने वारे महबूब जे उम्मतनि सां अहिड़ो सुहिणो वर्ता कर जो मदीने पहुची यार अॻे ई तुंहिंजे लाइ आसानियूं पैदा करे छॾे ॻाल्हि चढ़ी आई आहे करे थो वठ मदीने वञण जे लाइ हिकिड़े अल्लाह जे माने तयारी मुकमिल करे छॾी हाजी साथन खे चयई हज ते मां भी तव्हांजो रफ़ीक कंहिं आलिम सगोरे जे वाता ॿुधई हुज़ूर जे दर ते बाद में वञिबो आहे पहिरीं हुज़ूर जे उम्मत खां मुआफ़ियूं घुरबियूं हन परचाइबो आहे कंहिंखे रंज करे को न वञिबो आहे छो त जेको मदीने जो साईं आहे